रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 10 एक्सरसाइज नंबर 5.1 मश्क पंजडाई 1 पार्ट 5 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में के भली कार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.1 जो क्वेश्चन नंबर 3 पढ़ी छॾियोसीं। अॼु साइंस बुक में क्वेश्चन नंबर 4 पढ़ण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फाइंड द एलसीएम बाय डिवीजन मेथड। एलसीएम मालूम करियो डिवीजन मेथड जे वसीले सां। ठीक है बारो हाणे असां पहिरियों नंबर पार्ट आहे एक्स स्क्वायर माइनस 25x प्लस 100 एंड एक्स स्क्वायर माइनस x माइनस 20। ठीक है बारो हाणे असांखे छा करिणो आहे डिवीजन मेथड जे तहत हिन जी एलसीएम फाइंड आउट करणी आहे। हाणे सब खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। ॾिसो बारो हाणे कहिड़े नमूने सां डिवीजन मेथड जे थ्रू एलसीएम फाइंड आउट कबी आहे। असां उन जो हिकिड़ो फार्मूलो पढ़ियोसीं त उहो फार्मूलो हुयो त LCM is equal to P of x into Q of x divided by HCF। ठीक है बारो हाणे मां इनके क्वेश्चन नंबर 1 जो नालो ॾेई थो छॾियां। त हाणे असां छा कंदासीं सब खां पहिरियां HCF फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं। छाकाणि P of x गिवन आहे उहो आहे x स्क्वायर माइनस 25x प्लस 100 ऐं Q of x भी गिवन आहे उहो आहे x स्क्वायर माइनस x माइनस 20। हाणे HCF कहिड़े नमूने सां फाइंड आउट कंदासीं। असां छा कंदासीं त एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20 के डिवाइजर करे रखंदासीं ऐं एक्स स्क्वायर माइनस 25x प्लस 100 के छा कंदासीं डिविडेंड करे रखंदासीं। ठीक है बारो हाणे असां एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20 जी जेका टेबल आहे हिन डिविडेंड ते केतिरा दफ़ा आणूं असां हिकु दफ़ा आणंदासीं। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां त पोइ हिते थी वेंदो त एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20। बारो सब खां पहिरियों असां छा कंदासीं हिते निशानियूं तब्दील करे वेंदासीं। जिते असां वटि प्लस आहे उते माइनस थी वई, जिते माइनस आहे उते प्लस थी वई। सही आहे बारो हाणे एक्स स्क्वायर में ख़त्म थी वियो। ॾिसो बारो हाणे जॾहिं असां माइनस जो 25x आहे उन में प्लस जो x जोड़ कयोसीं जवाब असांखे मिलंदो माइनस जो 24x। 100 में असां जॾहिं 20 जोड़ कयो आयो जवाब प्लस जो 120। तवजो ॾियो हाणे असां हिते छा कंदासीं ॾिसो वारो हाणे एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20 जी टेबल माइनस 24x प्लस 120 ते वेंदी न बिल्कुल भी न। ऐं जेकॾहिं असां माइनस 24x प्लस 120 के जेकॾहिं डिवाइजर रखूं छा उहो एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20 के वंडींदो न। छाकाणि हिते कोफिशिएंट पियो आहे माइनस 24 उन जे करे असांखे इहो कोफिशिएंट ख़त्म करिणो आहे त पोइ उन जे लाइ असां माइनस जो जेको 24 आहे उहो कॉमन कढी वेंदासीं थींदो इज़ इक्वल टू माइनस 24 कॉमन निकिरी आयो अंदरि छा बचंदो बाक़ी एक्स माइनस 5। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे हिते पाछी छा बचो एक्स माइनस 5 छाकाणि माइनस जो 24 आहे जेको असां उहो ख़त्म करे छॾियोसीं ओमिट थी वियो हिते। त पोइ हाणे असां लिखंदासीं त एक्स माइनस 5 इहो थी वियो डिवाइज़र एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20 छा थी वियो इहो थी वियो डिविडेंड। हाणे छा जी टेबल असां हिते हणंदासीं असां हिते एक्स जी टेबल हणी ईंदासीं। जॾहिं असां एक्स के ज़र्ब कयो एक्स माइनस 5 सां त असांखे जवाब मिलियो एक्स स्क्वायर माइनस 5x। ठीक है बारो हाणे हिते थी वियो माइनस हिते थी वियो प्लस त एक्स स्क्वायर में ख़त्म थी वियो। ठीक है बारो माइनस जे एक्स में जॾहिं असां प्लस जो 5x जोड़ कयो जवाब असांखे छा मिलंदो 4x मिलियो ऐं अॻिते थियो माइनस जो 20। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो एक्स माइनस 5 सां मां छा ज़र्ब कयां मूंखे 4x माइनस 20 मिले त असां हिते प्लस जो 4 ज़र्ब करे वेंदासूं त पोइ असांखे जवाब छा मिलंदो जवाब मिलंदो 4x माइनस 20। सब खां पहिरियों असां छा कंदासीं हिते निशानियूं तब्दील कंदासीं। हाणे हिते थी वई माइनस जी निशानी हिते थी वई प्लस जी निशानी अहिड़े तरीक़े सां हाणे 4x में ख़त्म थी वियो माइनस 20 में ख़त्म थी वियो बाक़ी असांखे हिते पाछी रिमाइंडर छा बचो ॿुड़ी बचो ऐं असांखे हिते हाईएस्ट कॉमन फैक्टर छा मिलियो असांखे हाईएस्ट कॉमन फैक्टर मिलियो x माइनस 5। हिते लिखंदासीं HCF। ठीक है बारो अव्हांखे इहा ख़बर आहे त कहिड़े तरीक़े सां HCF मालूम कबो आहे असां पहिरियां पढ़ी चुका आहियूं। हाणे असां छा कंदासीं त HCF जी जेका वैल्यू आहे P ऑफ x ऐं Q ऑफ x जूं जेकी वैल्यूज़ आहिनि उहे पुट करे वेंदासीं इक्वेशन नंबर 1 में। त पोइ लिखंदासीं त LCM इज़ इक्वल टू
एक्स स्क्वायर माइनस 25x प्लस 100 इंटू एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20। ठीक है बारो अड़े तरीके से डिवाइडेड बाय HCF छा है असां वटि HCF आहे x माइनस 5। बारो हाणे तव्हांखे सफ़ा सवलो तरीक़ो थो ॿुधायां। हाणे छा करिणो आहे असां x माइनस 5 जी जेका टेबल आहे उहा हणंदासीं कंहिंसां उहा असां आणींदासीं एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20 ते। ठीकु आहे त पोइ हाणे उहो कीअं थींदो हाणे ॾिसो इहो वरी हिते सिंप्लीफाई थियो पियो अथव। असां x माइनस 5 जी जेका टेबल हणी आया आहियूं छा ते एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20 ते घणा दफ़ा x प्लस 4 दफ़ा। ॾिसो ॿारो त पोइ हाणे कीअं थींदो इहो थींदो त हाणे x माइनस 5 जी टेबल वई छा ते एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 20 ते घणा दफ़ा वई एक्स प्लस 4 दफ़ा। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू हाणे हिते आयो एक्स स्क्वायर माइनस 25x प्लस 100। ठीक है बारो इंटू एक्स प्लस 4 सही है बारो। हाणे असां छा कंदासीं हिते एक्स स्क्वायर माइनस 25x प्लस 100 जा जुज़ा कढी वेंदासीं। हाणे इन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा मिड टर्म ब्रेक मेथड जे थ्रू प्लस 100। ठीक है बारो त हाणे असां अॻियो स्टेप थींदो त एक्स स्क्वायर माइनस 20x माइनस 5x प्लस 100। हाणे इहो थी वञो मिड टर्म ब्रेक। असां हाणे छा कंदासीं त हिते जुज़ा करण जी कोशिशि कंदासीं एक्स कॉमन निकिरी आयो हिते अंदरि छा बचो एक्स माइनस 20 बचंदो। साॻी तरीक़े सां हिते वरी माइनस 5 कॉमन निकिरी आयो अंदरि छा बचंदो एक्स माइनस 20। त पोइ इन जा जुज़ा कहिड़ा निकिता जुज़ा निकिता असां वटि हिकिड़ो जुज़ो निकितो एक्स माइनस 5 ऐं ॿियो निकितो एक्स माइनस 20। ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे इहे जुज़ा तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणा पवंदा। त पोइ हाणे असां वटि एलसीएम छा बीठी एलसीएम बीठी त एलसीएम इज़ इक्वल टू हाणे हिकिड़ो जुज़ो निकितो एक्स प्लस 4 ॿियो जुज़ो हुयो असां वटि एक्स माइनस 5 टियों जुज़ो निकितो असां वटि एक्स माइनस 20। हाणे इहा असांजी थी वई एलसीएम इहो थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां। ॾिसो ॿारो हाणे जेको ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हांखे पंहिंजो पाण हल करिणो पवंदो इहो बि हिन ई तरीक़े सां थींदो। सही आहे ॿारो त पोइ असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह भाई।